गाढ़ो। शिराजी ग्रुप जा सरवण सूबाई सहकार सईद एजाज शाह शिराजी गाढ़ो शहर पेची अगूणे चेयरमैन टाउन कमेटी गाढ़ो मरूम खलीफ़ो अल्लाह जी तेज़ीत करण लाइ मांजवाणी हाउस गाढ़ो पेतो, जिते संदसि भाउ खलीफ़ो नूर मोहम्मद ऐं पटन खलीफ़ो अब्दुल कादिर खलीफ़ो मुनीर अलारनो खलीफ़ो वकार अहमद सां तेज़ीत कई ऐं मरहूम जे इसाले सवाब लाइ दुआ घुरी। इन ई मौक़े ते सईद एजाज शाह शिराजी पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त मरहूम खलीफ़ो अलारनो सहेली पटी ते हिकु क़दम आवर सियासी समाज शख़्सियत हुई। पाण हमेशह हक़ ऐं सच जी पासदारी कंदे इलाइक़े में फ़ैसिलनि जो अमीन लिखियो वेंदो हो। संदसि विछोड़े सां हिकु वॾो ख़ाल पैदा थियो आहे जेको सदियुनि ताईं भरिजी नथो सघे। खलीफ़ो अल्लाह नुनो महिमान नवाज़ ऐं सखी इंसान हूंदो हो, ग़रीबनि जो भरजिलो हूंदो हो। अल्लाह पाक कंदो आहे त मरहूम जी मग़फ़िरत फ़रमाए, संदसि दर्जात बुलंद अता फ़रमाए। इन मौक़े ते अब्दुल जब्बार शेख, हाजी महर कपुराणी ऐं चेयरमैन गरनार कादिर लाखो, इकलियत काउंसिल दीवान चंडे ऐं राहम काउंसिल मोहम्मद रहीम मला ऐं हाजी अहमद मेमण, जान मोहम्मद राणू, पीर ग़ुलाम अली शाह, ग़ुलाम नबी सम्मू, पीर बच्चल शाह, इस्माइल दल, लाहौती इस्माइल रिंद, वडेरो बच्चू मल्हा, ग़ुलाम हुसैन मल्हा, अयूब कात्यार, ग़ुलाम हुसैन कात्यार, खलीफ़ो कादिर ओस्मान ऐं अब्दुल्ला राणू। वधीक ख़बरूं एडिटर्स लाइ ॾिसंदा रहो साहिल न्यूज़ नेटवर्क।